ख़बर शेयर कंदासीं। रते देरे खां गैस लाइन में धमाके बाद बाहि लगी वई आहे। बारड़ो सड़ी ज़ख़्मी थी पियो। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। रते देरे खां हसनपुर पाड़े में गैस लाइन फाटण सबबि 3 वरिय जो अब्दुल सलाम बोज़दार ज़ख़्मी थी पियो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। रतो देरो खां गैस लाइन में धमाके बाद बाहि लगी वई। बारड़ो सड़ी ज़ख़्मी थी पियो। हसनपुर पाड़े में गैस लाइन फाटण सबबि 3 वरियनि जो अब्दुल सलाम बोज़दार ज़ख़्मी थी पियो। तफ़सील मालूम कंदासीं पहलवान जोयो खां। जी पहलवान, अपडेट कजो। जी बिल्कुल, रतो दरो में सुई गैस इंतजामिया जी लापरवाही सबब शहर के हसनपुर पाड़े में सुई गैस की लाइन धमाके से फाटी पई, जै सबब बाहि भड़की पई। बाहि भड़कण सबब घिटीअ में पंहिंजे घर अॻियां रांदि खेॾंदड़ 3 वरियनि जो नींगर अब्दुल सलाम पुट शकील अहमद बोज़दार ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे वारसनि पारां इलाज लाइ लाड़काने नियो वियो आहे। ठीक आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।